इन वक्त जेकी असांजे ज़िले जी हालत आहे सॼी सिंध में बदतर आहे। लाक़ानून एतिरी घणी आहे जो कानून जी ॻाल्हि नथा करे सघूं। कानून को आहे असां वटि, लाक़ानून घणी आहे। इन्हीअ जा ज़िम्मेवार सिर्फ़ हिकिड़ो को माण्हू हिकिड़ो क्लास न आहे, एडमिनिस्ट्रेशन भी आहे, ओतिरा असां बि आहियूं हिन ज़िम्मेवार। जे बदमाश फासनि था ऐं जो बदमाश खे न छॾायो वञे त शायदि कहिड़ो बदमाश न करे। छॾाइण में असांजो वास्तो आहे। ऑफिसर नथा कि असांजे मर्ज़ी ते हलनि, उनजूं बदलियूं था कराइनि। जे पंहिंजे मर्ज़ी ते हलनि था त उहे हली कोन था सघनि। तंहिंजे करे असां वधीक अवाम में जेके मोतबर माण्हू आहियूं उथण वेहण वारा, उहे वधीक ज़िम्मेवार आहियूं इन शइ जा। छो असां इन पंहिंजे ज़िले जी इन शइ तवजो नथा ॾियूं। जेतिरो ॿुधूं था असां, जेतिरी रोज़ माण्हू जूं दलां अचनि थियूं, शिकायतां थियनि थियूं, जेतिरी तकलीफ़ माण्हुनि जी ॾिसूं था, और मां सम्झां उन ते बि असां माण्हू शइ एतिरो ख़ुदा जो कोन्हे। आख़िर न आहे असांखे हलणो, जवाबु न आहे ॾियणो कि असांखे जेतिरो असांजो असर रसूख़ आहे, दायरे वास्तेदारी आहे माण्हुनि सां, असां उनखे सही तरीक़े सां कंट्रोल कोन था कयूं। तव्हां ॾिसो ज़िले खे जीअं बि मुंड में ॾिसो, चंद माण्हू आहियूं जेके असां यकराइती हुकूमत यकराइती पुलिस सां बि गॾिजी वेही असां इन शइ खे छो था संभालियूं, छो था कंट्रोल कयूं। जेका ख़राबी थिए थी त कोशिशि इहा था कयूं असां पंहिंजी सफ़ाई जे में असांजो बदमाश नवाज़ कोन्हे, असांजो चवणो कि असां कोन्हे बदमाश फ्री आहिनि। आख़िर हे वॾे शहर में ॿार था कजनि, ॿार था कजनि, माण्हू था कजनि। चोरी हूंदी ॿाहिरि इन में शहर में चोरी न हूंदी। हाणे चोरी त आहे, माण्हू खजनि थी चोरी कनि। उहे माण्हू मोटी था अचनि, पर मोटी अचण खां पोइ उन्हनि माण्हुनि ते छो थो एक्शन कजे जिन माण्हुनि खे खयां। हिन महिल ते की ॿुधो आहे त झंग में, मेले में, कचे में का बैंक आहे, जेका टिचोड़ी चोरनि जी पुलिस रहंदी आहे, इहे पैसा काथे था रखनि, ये मानियूं था कराइनि, राइनि था, छो था कराइनि, पैसे लाइ। उहो पैसो काॾे थो वञे? पैसो कंहिं वटि थो रखियो वञे? पैसो असां वटि थो रखियो वञे, असांजी क्लास में थो रखियो वञे। छो थो असांजे क्लास में छा थिए, उन माण्हू छो थो एक्शन थिए? मां ईमानदारी ॾाढो शर्मसार थी मां जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे, साईं ज़मींदार वॾेरा ख़राब कोन्हे। हिकिड़ी शइ जॾहिं वॾेरनि जो कंट्रोल हुयो मज़बूत हुई त उन इलाइक़े में का चोरी चिकारी का शइ कोन थींदी। हाणे वॾेरनि जो कंट्रोल कोन्हे, हुकूमत जो कंट्रोल कोन्हे। जीअं अधु काट अधु लो ईअं थो हले, जंहिंजे करे कंहिं बि जाइ ते, कंहिं बि पुट में किथे न वञे। को शरीफ़ माण्हू, ग़रीब माण्हू किथे के आराम सां रही कोन थो सघे। हिन लाइ अवां जेका इहा तंज़ीम ठाही आहे, इहो असर माण्हुनि ते पहुतो, सभिनी क्लासनि ते पहुतो, सभिनी माण्हुनि ते पहुतो। असां इन शइ जो अहसासु कयूं, जेको ग़रीबनि जी आहे, जेका ग़रीबनि जो दान थी थिए, जेको ग़रीब दान था ॾिना, बचा खॼी था वञनि, घर वारा खॼी था वञनि। ख़ुदा करे इहो ॾींहुं अची असां शिकार कयूं त असां चङनि सिंधनि मां हाणे अमन अमान में लियासीं आहियूं। लोअर सिंध, नवाब शाह, इहे ख़राब ज़िला ॿुधंदासीं। हाणे उहे ज़िला हुनमें जेकबाद ज़िलो जेको बलोच सां गॾु लॻंदो आहे, उन में बि अमन आहे, उते बि तव्हां कोन था ॿुधो। इहे असांजा 3-4 ज़िला जेके 43 ते आबाद वञी अचनि नियत सां बदी इंतज़ाम न। उलमा सगोरा बि में सही माण्हुनि तबलीग कयो, सही ॿुधायो, असां बि सही ॻाल्हायूं, ज़ाती ॻाल्हियुनि खे छॾी ज़ाती वक़्त बाज़ो जेका सचाई आहे, जेका चई वञे त माण्हुनि जी ख़िदमत या माण्हुनि जे लाइ तहफ़्फ़ुज़ या माण्हुनि खे अमुन दिली तरह मिले, उहो असां वटि निकिरी वियो आहे।